औरतुनि जी भेट में मर्दनि जा वार तमामु घणा छणंदा आहिनि, पर इहो मसइलो औरतुनि में बि आम हूंदो आहे। छणंदड़ वार रोकण लाइ केमिकल मिलियल मुख़्तलिफ़ शैम्पूनि समेत कुदरती तेलनि ऐं ॿियनि शयुनि जो इस्तेमाल बि कयो वेंदो आहे, जेको कुझु या घणी हद ताईं फ़ाइदेमंद बि साबित थी सघे थो। पर छा तव्हां छणंदड़ वार रोकण लाइ कमाल पट जे इस्तेमाल बाबति कॾहिं ॿुधो आहे? कमाल पट में यूकेलिप्टोल, मेडसेन ऐं अल्फा टेरपेनोल समेत सिहत लाइ ज़रूरी तेल मौजूद हूंदा आहिनि, जेके इंसान जे जिस्म लाइ मुख़्तलिफ़ फ़ाइदनि वारा हुजनि था। कमाल पट टेन्स नाले जुज़ जे करे ज़ाइके में तेज़ या सख़्तु हूंदो आहे, जंहिंजा बि वॾा फ़ाइदा हुजनि था। कमाल पट में एंटीऑक्सीडेंट ख़ासियतुनि वारा रूटेन ऐं क्वेरसेटिन जहिड़ा केतिराई फ्लेवोनॉइड्स बि मौजूद हूंदा आहिनि, जेके इंसान जे जिस्म लाइ वॾा काराइता आहिनि। जॾहिं त कमाल पट में कैफिक एसिड जो बि झझो मिक़दार हूंदो आहे, जेको जिस्म जी सोज ऐं खुश्कीअ खे ख़तम करण लाइ तमामु फ़ाइदनि वारो हुजे थो। उन खां सवाइ कमाल पट में यूजिनोल मुरकिब बि मौजूद हूंदो आहे, जंहिंमें जरासीमनि खां महफ़ूज़ रखण समेत बेहोशीअ खां बचाइण वारियूं ख़ासियतूं बि मौजूद हूंदियूं आहिनि। इहो ई सबबु आहे जो खुश्की, फ़ाइदेमंद तेलनि ऐं मुख़्तलिफ़ फ़ाइदनि समेत तेज़ असर जे करे कमाल पट खे किरंदड़ वारनि खे बचाइण ऐं छणियल वार ॿीहर फुटाइण लाइ बि इस्तेमाल करे सघिजे थो। कमाल पट में विटामिन सी, कैल्शियम ऐं मैग्नीशियम जो बि झझो मिक़दार हूंदो आहे, जेकी वारनि जी सिहत ऐं वाध वेझ लाइ तमामु ज़रूरी आहिनि। जॾहिं त उन में मौजूद तेल एंटी फंगल ऐं एंटी बैक्टीरियल ख़ासियतुनि वारा हूंदा आहिनि, जेके खुश्कीअ समेत वारनि खे कमज़ोर कंदड़ ॿियनि मसइलनि जे ख़ात्मे लाइ वॾा मददगार हुजनि था ऐं वारनि जी वाध वेझ लाइ बि फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। इन लाइ कमाल पट खे सॼी राति पाणीअ में पुसाए रखी सुबुह जो इहो पाणी मथे में हणिजे त फ़ाइदो थींदो। इन सां गॾु कमाल पट जे पननि खे पाणीअ में उॿारे उहो पाणी छाणे उन में बसरनि जी रस विझी सही नमूने मिलाइण खां पोइ राति ऐं ॾींहं जो वारनि खे स्प्रे कजे त छणियल वार बि वापसि आणे सघिजनि था।